हाँ वो कढियो मां या अधु किले जी आहे? हाँ अधु किले घणे में गजा? अधु किलो 120 है। भाई पके तेल वाला ये अधु किले वाला ये वाली किले वाला हाँ अच्छा अंब लीमो गजर साओ मिर्च लिख लो एक बार हाँ बोतल में कढी मिक्स आहे फुल्के वारी बगैर तेल वारी हाँ हाँ बगैर तेल वारी अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है ठीक ठाक हूंदा। फैमिली सां बचन ॿारनि सां ख़ुशि हुजो आबाद हुजो। मामो जुमन शिकारपुर जो आहे ऐं हिते गुलशन ईद में खटाण खपाईंदो आहे, मशहूरु आहे तमामु घणो। हिन वटि हर क़िस्म जी खटाण मौजूदु आहे। सो पुछंदासीं मामे जुमन खां त कहिड़ी कहिड़ी खटाण मौजूदु आहे। भाई वञा तो ककड़ में हुयो वॾो मामा ॾियो हाल कहिड़ी कहिड़ी खटाण मौजूदु आहे? हिननि में छा आहे? साईं इहो तेल आहे सिरिया जो ख़ालिस 1 नंबर ज़बरदस्त। अच्छा पीछल आहे ऐं छा कहिड़ी कहिड़ी खटाण मौजूदु आहे? अंब जी आहे, लीमे जी आहे, मिर्चनि जी आहे, गजरनि जी आहे, करेले जी आहे, लेसूड़नि जी आहे, बसरनि जी आहे, छोलनि जी आहे, खटी मिठी आहे, मुर्गीअ जी आहे। अच्छा पोइ इहो केतिरो अर्सो थियो आहे तक़रीबन? मूंखे 31 साल थी विया आहिनि। 92 खां वठी जेको आहे इहो रेडियो ते आचार थो हलायूं। पाण शिकारपुर जा मां न? पाण असुल शिकारपुर जो आचार बि असुल शिकारपुर जी सिकंदर जी। सही, कम में मज़ो आहे? हा शुक्र अलाह जो, रोज़ी मिली थी वञे न। साईं ये मामो जुमन आहे गुलशन नदीद में, ॾिसो था गुलशन नदीद में खटाण खपाईंदो, वॾो मशहूरु माण्हू आहे। 31 साल न? हाँ 31 साल थी विया आहिनि। ॾिसो खटाणनि जा जेके नाला अथई सभु खटाणूं हिन वटि मौजूदु आहिनि। ऐं सरह जो देसी तेल बि जेको आहे सो हिन वटि मौजूदु आहे। सो हीअ बि रोज़ी करे थो पंहिंजे बचड़नि जी ठीकु ठाक ऐं ख़ुशि आहे पंहिंजे धंधे में न मामा? महिरबानी 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 महिरबानी। ओके ओके।